त जेको श्रावण माह जो जेको जुलाई महीने में 14 जुलाई जेका तारीख़ आहे उन ॾींहुं चंद्रमा आहे न कर्क राशि में वेहंदो आहे। उन खां पोइ बरसाति तूफ़ान इहे आंधी ॾाढी लॻंदियूं आहिनि। इन करे उन्हनि चयो की भई तव्हां 16 तारीख़ खां पंहिंजा चालीह साहिब जा विर्त शुरू कयो ऐं 24 ऑगस्ट हुनजी समाप्ति रखंदा। वो इन करे रखंदा कि उन टाइम ते सिंधी समाज जो सॼो कारोबार समुंड ते वापार करण लाइ वेंदा हुआ या खेती बाड़ी थींदी, त उन टाइम ते प्रार्थना अहिड़ी कंदा हुआ कि भई लाल साईं एतिरी बरसाति वरसिजे कि भई असांजो रोज़गार भई खेती बाड़ी सुठी थिए। ऐं जेके लेडीज़ हूंदियूं, जेके मर्द समुंड में वेंदा उहे वापसि अचनि, उनजी ख़ुशहाली भई सुख शांति सां समुंड मां थी करे असां वटि वापसि अचनि। इन करे इहे 40 ॾींहं जा विर्त आम पब्लिक रखंदी हुई, जेके सावण माह जो चालीहो चइबो आहे। ऐं हीउ जेको आहे इहे नायरी माह जो जेके ठकुर रखंदा हुआ उहे चालीहो। श्रावण महीने जे बि चालीहे में सिंधी समाज जेके चालीहे साहिब जा विर्त रखी करे लाल साईं खे प्रार्थना करे त उन्हनि जा जेके बि कष्ट आहिनि, जेके तकलीफ़ूं आहिनि, उहे सभु दूर थी वेंदियूं आहिनि। असांजा लाल साईं जा इहे 40 ॾींहं जा विर्त आहिनि। त चालीहे साहिब जी महिमा इहा आहे। चालीहे साहिब बि जेको रखे थो त उहो चालीहे साहिब में बि महिमा इहा ई आहे कि तव्हांखे लाल जो प्रचार करणो आहे, लाल जी प्रार्थना करणी आहे। ठारूअ जे ॾींहुं, चंड जे ॾींहुं असां पंहिंजे ॿारनि खे अगरि मंदर में न वठी वेंदासीं लाल साईं जे, त असांजे ॿारनि में विश्वास कीअं जाॻंदो।